मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिक अहम मौज़ू उनखे बयानु कंदासीं, छो त उनखे जेकॾहिं 17 रमज़ान ते बयानु कयूं त जुमे जो ॾींहुं नथो अचे। मुस्लमाननि जे ज़हन जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि रहणु खपे त इस्लाम जी सभ खां पहिरीं जंग बदर, जातां मुस्लमाननि जी सरबुलंदी, ताक़त ऐं पावर थियणु शुरू थियो, उहा जंग पहिरें रमज़ान मुबारक जे अंदरि 17 रोज़े ते लॻी ऐं इलाइक़ो जेको आहे उहो बदर आहे। 17 रोज़े ते साहबा फरमाद असां नोट कयोसीं, 17 रोज़े ते जुमे जो ॾींहुं बीठो ऐं जुमे जे ॾींहुं असां मैदान बदर जे अंदरि लथासीं। ऐं हिन बदर जे अंदरि तव्हांजे इल्म में थियणु खपे, जंग बदर जे अंदरि मुसलमाननि जी तादाद 313 कुल तादाद हुई मुसलमाननि जी। हाणे इन तादाद जे अंदरि 77 मुहाजिरीन हुया ऐं 266 अंसारी साहिब हुया। हे मुसलमाननि जी तादाद 313। हाणे मुसलमान निकिता छा ते? मुसलमाननि वटि सवारी कुल 70 ऊँट हुया। मुसलमान वटि 70 ऊँट सवारी, 2 घोड़ा मुसलमान वटि। ऐं जिहाद जे लाइ असलो खपंदो आहे, त मुसलमान वटि असलो अहिड़ो को ख़ासि न हुयो, का ख़ासि ताक़त न हुई। त साहबा फरमात सिर्फ़ु 8 तलवारूं असां वटि हुयूं ऐं 8 तलवारूं उहे बि ज़गियल, जेके कंहिं क़िस्म जूं तेज़ न हुयूं। 8 तलवारूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु असां हुयासीं, कुल 8 तलवारूं ऐं 6 ज़िर। हे मुसलमान वटि जिहाद जो कुल सामान, तादाद 313, जंहिंमें थोरी तादाद में मुहाजिरनि ऐं थोरो ज़्यादा तादाद में अंसार साहबा। मैदान बदर में जीअं जो असां पहुतासीं त असां अंदाज़ो लॻायोसीं साम्हूं जेको काफ़रनि जी तादाद हुई, उन तादाद खे साहबा नोट कयो, बयानु कयो त फरमायूं त काफ़रनि जी जेकी तादाद असां ॾिठीसीं, काफ़रनि जो जेको असां मजमू ॾिठोसीं, काफ़रनि जो मजमू 1000, असांजी तादाद 313, काफ़रनि वटि सवारियूं ऊँट 700 ऐं असां वटि कुल 70। काफ़रनि वटि घोड़ा 100, असां वटि घोड़ा कुल 2 ऐं सवनि जी तादाद में काफ़रनि वटि तलवारूं ऐं ज़िर ऐं असले जो सामान। ऐं असां जीअं जो पंहिंजे तरफ़ नज़र कयूं पिया त असांखे वॾी हैरानगी लॻे पई त हे अॼु तमामु वॾो मंज़रु थियण वारो आहे। त इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो बीठा, हिकु तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे ॾिठो 313 साहबा जंग बदर जे अंदरि, ऐं ॿिए पासे 1000 खे ॾिठो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे आसमान जे तरफ़ अलाह जे नबी हीअं मुंहुं कयो ऐं पोइ फरमायो, या अल्लाह, जेको तूं मूं सां वाइदो कयो आहे उन वाइदे खे या अल्लाह अॼु सचो कर। यानी अल्लाह ताला वही जे ज़रिए सां ॿुधायो हो त जंग बदर जेकी आहे असां फ़तह करे ॾेखारींदासीं। ऐं इन जंग जे अंदरि काफ़र जेका आया वॾे गुरूर सां आया ऐं उनजो तकबुर जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नोट कयो। पोइ साम्हूं ॾिसनि पिया त ईज़ी जेको आहे न, असां मुसलमाननि खे अॼु अहिड़ी शिकस्त ॾींदासीं जो मुसलमाननि ज़िंदगी में सोचियो न हूंदो। ऐं ज़ाहिरी तौर में लॻे बि ईअं पियो, जॾहिं बंदो अक्सीरत खे ॾिसंदो आहे, तादाद खे ॾिसंदो आहे, फ़ैसिलो फौरी तौर करे विझंदो आहे। ऐं जॾहिं उन बंदे जो यकीन अल्लाह ते न हूंदो आहे त उहो अक्सीरत खे ॾिसी करे हुकुम लॻाए छॾींदो आहे। काफ़रनि अक्सीरत खे ॾिठो, उन्हनि चयो अॼु मुसलमान जी एसी जी तेसी असां बणाए छॾींदासीं, माज़अल्ला। अॼु ॾिसो त मुसलमान कीअं असां टकर था रखनि। ऐं इन जंग जे अंदरि काफ़रनि जा वॾे में वॾा किंग, सरदार उहे बि आया। पोइ हली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों पेशन गोई कई। अल्लाह जे नबी स्टार्ट जंग खां थियण खां पहिरियां अल्लाह जे नबी फरमायो, ए साहिबा, हे फ़िलाणो जेको काफ़र आहे हिन जॻह ते मरंदो, फ़िलाणो काफ़र हुन जॻह ते मरंदो,
फ़िलाणे जी मुंडी हिते किरंदी। हे अल्लाह जे नबी पहिरियों ई जेको साहबा खे नोट करे ॿुधायो। हे काफ़र वही जे ज़रिए सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु ॿुधायो वियो त फ़िलाणा काफ़र हिन जॻह ते क़तल थींदा ऐं मरंदा, उन्हनि जे मथां मौत वाक़ई थींदी। हे अल्लाह जे नबी इहो मुआसिरो फ़रमायो। हाणे दुनिया जो हिकिड़ो उसूल आहे, दुनिया जी हिकिड़ी नज़र आहे, जेकॾहिं अगरि असांजी नज़र साम्हूं को वॾो मजमू आहे ऐं असांजो मजमू नंढो आहे, असांजो जेको हिन ज़माने में ईमान आहे, त असां हुकुम लॻाए छॾींदासीं त महल सां भॼी करे जान छॾायो, भॼी करे जान छॾायो, मसइलो ॻिची में न पइजी वञे। हे एॾा सारा हज़ार माण्हू, इन सां केरु मुंहुं ॾेई सघंदो? इन्हनि सां वॾी फ़ौज, इन्हनि सां ताक़त कमु छॾियल आहे। हे असांजी सोच आहे। 1400 साल खां बाद में असां मुस्लमान जी नज़र अक्सीरत ते वञे थी। साहबा खां अचो त पुछा था कयूं। अल्लाह जे नबी साहबा खां पुछा कयो, साहबा ॾिसो त तादाद केतिरी आहे, तादाद ए साहबा केतिरी आहे? त साहिबनि जो सही तादाद ॾिठी असां। पोइ इन में साद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइ फरमाया, या रसूल अल्लाह, तव्हांजो हुकुम जेकॾहिं असांखे थिए, हे त हिन असां मैदान बदर में हिन टाइम असां बीठा आहियूं, 17 रमज़ान मुबारक आहे, बरकत वारो महीनो आहे ऐं बरकत वारो ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे। जेकॾहिं अगरि तव्हां असांखे हुकुम कयो, असां छा कंदासीं? असां पंहिंजे घोड़नि खे हकले करे, अगरि तव्हां असांखे चओ समंदर जे तरफ़ दौड़ लॻायो, असां समंदर में लही पवंदासीं। असां हिन काफ़रनि खां तासुर थोरी वठो आहे, हिन हज़ार जे मजमे खां असां तासुर थोरी वठो आहे। जेकॾहिं अगरि तव्हां असांखे हुकुम कयो समंदर जी तह में हेठि लहण जो, या रसूल अल्लाह, समंदर जी तह में असां हेठि लही वेंदासीं। असांजो ईमान तव्हांजे मथां आहे, असांजो ईमान उन अल्लाह जे मथां आहे जेको अल्लाह अकेलो आहे। हे साहबा जो कोल हुयो, या रसूल अल्लाह, जेकॾहिं अगरि तव्हां असांखे हुकुम कयो कंहिं काफ़रनि जे मुल्क में घेरो करण जो, कंहिं काफ़रनि जे मुल्क में घेरो करण जो, ऐं असांजी तादाद बिल्कुलु थोरी हुजे, पोइ असां छा, असां लड़ाईंदासीं न, असां टेंशन न वठंदासीं। असां छा कंदासीं? असां उन काफ़रनि जे मुल्क में अंदरि लही पवंदासीं। तव्हांजो असांखे हुकुम खपे। अल्लाह जे नबी इहे अल्फा जॾहिं साहबा खां ॿुधा, अल्लाह जे नबी इंतिहाई ख़ुशि थिया। ॿिए साहबी फरमायो, या रसूल अल्लाह, मैदान बदर में बीठा आहियूं, या रसूल अल्लाह, असां बिल्कुलु ईअं न चवंदासीं। हे ॾिसो, हे साहबा जो ईमान आहे। असां बिल्कुलु ईअं न चवंदासीं जीअं मूसा अलैहिस्सलाम खे मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चयो हुयो, ए मूसा अलैहिस्सलाम, तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे काफ़रनि सां क़िताल कयो। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ॿुधायो त अल्लाह ताला जिहाद जो हुकुम ॾिनो आहे, उथो मां सां गॾु जिहाद में हलो, मां सां क़िताल में हलो। त मूसा अलैहिस्सलाम जी उम्मतिन अहिड़ी ॻाल्हि कई त तव्हां ऐं तव्हांजो रब वञी करे काफ़रनि सां क़िताल कयो, असां न हलंदासीं। त साहबी फरमाया, या रसूल अल्लाह, असां हरगिज़ ईअं ॻाल्हि न कंदासीं। असां हरगिज़ मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम वांगुरु ॻाल्हि न कंदासीं, जीअं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चए पई तव्हां ऐं तव्हांजो रब वञी करे काफ़रनि सां क़िताल कयो। बल्कि असां जेसिताईं शहीद नथा थियूं ऐं असांजी सिसी में जेसिताईं आख़िरी साह जा लम्हा न आहिनि, असां तव्हां खां परे न वेंदासीं। हे केरु आहिनि? अहिड़ी तसल्ली अल्लाह जो कसम वॾी का ज़ात ॾींदी आहे। अहिड़ी तसल्ली, मां हिकु मिसाल ॾियां, अहिड़ी तसल्ली पीउ जेको आहे पंहिंजे पुटनि खे ॾींदो आहे। मतां पुटनि जी नंढी उमिरि आहे, मतां उनजी दिलि नंढी थिए, मतां कंहिं कम ते न वञनि, मतां कंहिं मुंहिंजी इताअत न कनि, अहिड़ी तसल्ली पीउ ॾींदो आहे। अहिड़ी तसल्ली वॾी शख़्सियत ॾींदी आहे। पर हे केरु आहिनि? हे साहबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, हालांकि नबी खे तसल्ली जी ज़रूरत न आहे, बल्कि साहबा जो ईमान आहे। हिन ज़माने जे अंदरि साहबा ते बकवास करण वारा जेके चवनि पिया साहबा नबी खां बाद में फिरी विया हुया, अल्लाह जो कसम साहबा जो ईमान इहो आहे। जेके साहबा चवनि था, या रसूल अल्लाह, समंदर जे अंदरि हुकुम कयो असांखे,
असां पंहिंजा घोड़ा समंदर जी तह में हेठि लाहींदासीं, तव्हांजी इताद खां पोइ ते क़दम न खणंदासीं। हे केरु आहिनि? हे सहाबा आहिनि। का नॉर्मल शख़्सियत नाहे, का नॉर्मल शख़्सियत नाहे। जो जंग बदर इब्तिदा जंग, इन जंग जे अंदरि रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ थिया। सहाबा फरमायो कॾहिं को घुमान ई न हो त को रोज़ा फ़र्ज़ थींदा, कॾहिं को सोचो ई न हुयोसीं त रोज़ा फ़र्ज़ थींदा, कॾहिं का ख़बर ई न हुई त अहिड़ी तह गर्मी जे अंदरि अल्लाह ताला जो हुकुम थींदो कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हे ईमान वारो, रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ कया आहिनि। सहाबा फरमाए पहिरीं जंग, कॾहिं जंग जे अंदरि असां हेठि लथा न आहियूं, कॾहिं असां रोज़ा रखिया न आहिनि। पहिरियां रोज़ा ऐं पहिरीं जंग ऐं वॾे में वॾी गर्मी। तव्हांजे असांजे इलाइक़े में कहिड़ी गर्मी थींदी आहे? असां मिसाल हज़ारे मिसाल बयानु कंदा आहियूं। असांजे सिंध जे इलाइक़े जे अंदरि वॾी गर्मी थिए थी। अल्लाह जो कसम आहे, मैदान बदर खां वॾे में वॾी गर्मी हिते असां वटि न आहे। असां वटि सरसब्ज़ आहे, असां वटि पाणी आहे, असां वटि वणकारी आहे। वञी करे मैदान बदर खे 1400 साल अरसो गुज़री चुको आहे। हिन टाइम बि वञी करे ॾिसो, 1500 साल वॾो ज़मानो आहे। वञी करे हिन टाइम बि ॾिसो मैदान बदर खे, कीअं रेगिस्तान इलाइक़ो आहे, कीअं वारी वारो इलाइक़ो आहे, केॾी शिदत में गर्मी थिए थी उते। ऐं 1400 साल जेकॾहिं पोइ ते वञूं, सहाबा कीअं इन मक़ाम ते जंग जे अंदरि बीठा आहिनि ऐं पहिरियां रोज़ा फ़र्ज़ थियल आहिनि। जेको इहो मंज़र, जेकी इहा कैफ़ियत, जेकी इहा तकलीफ़ सहाबा जे मथां आई, के इंसान जे मथां फ़िलहालु न आई आहे। असां त सियारे जे थधि मौसम जे अंदरि बि रोज़ो रखे करे ऐं चवंदा आहियूं अल्लाह ते असां वॾो अहसान कयो आहे, वॾो मां जिहाद कयो आहे। हालांकि हिन ज़माने सां असांजो अमाल सूट करे थो, वॾो असां कमु कयो आहे। हालांकि सहाबा ॾाढो कुझु बि कमु न आहे। सहाबा लथा, साम्हूं काफ़रनि जो टोलो ऐं एॾा मुस्लमाननि जो। अल्लाह जे नबी जंग बदर जे अंदरि दुआ फरमाई, ए मुंहिंजा रब, हिन मुस्लमाननि खे जेके 313 जी तादाद में हिन टाइम मैदान में लथा आहिनि, या अल्लाह हिननि खे फ़तह ॾे, या अल्लाह हिननि खे फ़तह ॾे। अगरि हे हिन टाइम फ़तह न कई, हिन टाइम फ़तह न कई, मुमकिन आहे क़यामत ताईं तुंहिंजो नालो वठण वारो कोई न हुजे। या अल्लाह हिन खे फ़तह ॾे। या अल्लाह तूं ॾिसंदो काफ़र केतिरा गुरूर में बीठा आहिनि, साम्हूं काफ़र केॾा उन्हनि जा किंग बीठा आहिनि, रेस बीठा आहिनि, केॾा वॾा मुतकबिर थी करे बीठा आहिनि, केॾियूं उन्हनि वटि सवारियूं आहिनि, केतिरियूं ॻाइण वारियूं मायूं पाण सां वठी आया आहिनि। ऐं उन्हनि खे यकीन आहे अॼु फ़तह कंदासीं। या अल्लाह हिन ग़रीबनि खे, या अल्लाह फ़तह नसीब अता फरमा। त अल्लाह ताला क़ुर में छा फरमायो? अल्लाह ताला फरमायो वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरियूं व अंतुम अज़िल्ल। तहक़ीक़ असां बदर वारनि जी इंसानों मदद कईसीं, बदर वारनि जी असां मदद कईसीं, हालांकि उहे कमज़ोर हुया, इंतहाई कमज़ोर। इन खां वधीक कमज़ोरी कहिड़ी थी सघे? जो सहाबा वटि 70 ऊठ, काफ़रनि वटि 700 ऊठ, मुस्लमाननि वटि 8 तलवारूं ऐं काफ़रनि वटि 1000 तलवारूं। मुस्लमाननि वटि कुल 6 ज़िर, काफ़रनि वटि 7 जी तादाद में ज़िर। मुस्लमाननि वटि 2 घोड़ा, काफ़रनि वटि 100 घोड़ा। अञा छा कमज़ोरी थींदी? पर अल्लाह जो पैगाम अची चुको। अल्लाह ताला छा फरमायो? असां मदद उन्हनि जी कईसीं। जीअं जो मैदान गरम थियो, जंग जीअं जो स्टार्ट थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंकरियूं कुझु हथ में खयूं, कुझु पथरियूं, कुझु रेत जा ज़रा खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि जी तरफ़ हीअं उछलियो। जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उछल कई, उन मिटी खे, उन रेत खे, उन पथरनि जे ज़रनि खे अल्लाह जे नबी जीअं जो काफ़रनि जी तरफ़ सटियो। काफ़रनि जे वञी करे हे नबी जो मौजूदो आहे, जो डायरेक्ट उहा हेठि हिकिड़ी बि न किरी, सिधो काफ़रनि जे अखियुनि में वञी करे पियूं, सिधो काफ़रनि जे वञी करे अखियुनि में पियूं। काफ़रनि सां क़िताल हलंदो रहियो, जंग हलंदी रही, काफ़ी टाइम ताईं जंग हली, काफ़ी टाइम ताईं हली करे जंग जो मंज़र कुझु उबतो थी वियो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो असां 1000 फ़रिश्ता सहाबा जी तरफ़ मोकिलियासीं। 1000 फ़रिश्ता जीअं जो लथा, जीअं जो जंग बदर जे अंदरि 1000 फ़रिश्ता लथा, मुस्लमान जी तादाद ॿीणी थींदी वञे पई।
वरी कुझु टाइम खां बाद में अलाह ताला फरमायो असां 3000 फ़रिश्ता मुस्लमाननि जी तरफ़ मोकिलियासीं। ट्रिपल तादाद थी वई मुस्लमाननि जी। पोइ अलाह ताला आख़िरी में फरमायो असां 5000 फ़रिश्ता मुस्लमाननि जे लाइ मोकिलियासीं। काफ़रनि ॾिठो त 313 मां 10,000 जो मजमो कीअं थी वियो। 313 मां 10,000 जो मजमो कीअं थी वियो। काफ़र हैरान पइजी विया। हिननि वटि कुल घोड़ा केतिरा हुया? घोड़ा कुल 2। हे हज़ारनि जी तादाद में घोड़ा काॾां अची विया। हे अलाह ताला छा फरमायो? अलाह ताला फरमायो हे मुंहिंजी मदद आहे। अलाह ताला जिब्रील अमीन बि जंग बदर जे अंदरि लथो आहे। जिब्रील अमीन हालांकि अलाह जे लाइ मुस्लमाननि जे लाइ इहो ई काफ़ी हुयो। हिकिड़ो जिब्रील अमीन हेठि लही आहे जंग बदर जे अंदरि। पूरी जंग बदर क्लियर थी वई आहे। पूरी जंग बदर क्लियर थी वञे आहे। सिर्फ़ु जिब्रील अमीन ख़ुदि एंट्री करना। पर अल्लाह ताला एतिरा फ़रिश्ता क़ुरान हकीम में बयानु कया छो मोकिलिया? ताकि काफ़रनि जे मथां रोब पवे, काफ़रनि खे बि ख़बर पवे त असां टकर कंहिं सां रखियो आहे। काफ़रनि खे ख़बर पए त कंहिं सां असां टकर रखियो आहे। असां टकर रखियो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, ऐं उन जे रब जी मदद हिन टाइम लही चुकी आहे। उन जे अल्लाह जी मुहम्मद जे अल्लाह जी मदद हिन टाइम अची चुकी आहे। ऐं काफ़रनि जूं मुंडियूं लहंदियूं वयूं। काफ़रनि जूं मुंडियूं लहंदियूं वयूं ऐं तमामु घणा काफ़र हिते मरी विया। काफ़रनि ॾिठो जॾहिं हाणे असांजी शिकस्त जो मौक़ो आहे, असांजी नाकामी जो मौक़ो आहे। काफ़र दौड़ लॻा, भॼणु लॻा। काफ़र भॻा। मुसलमाननि छा कयो? 70 काफ़रनि खे क़तल कयूं। 70 काफ़रनि खे क़ैद बनायूं। ऐं पोइ जॾहिं जंग क्लियर थी वई ऐं जंहिं मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जॻह ते फ़िलाणो काफ़र मरंदो, हुन जॻह ते फ़िलाणो काफ़र मरंदो, हिन जी मुंडी हिते पई हूंदी, साहबा वञी करे मंज़र जो इहातो कयो, ॾिठो त वाक़ई उहो काफ़र उते मुंहुं पियो आहे। उन काफ़र जी मुंडी उते ई पई आहे। उन काफ़र जी मुंडी उते ई पई आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु उन फरमायो हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे अंदरि नमाज़ पढ़नि पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे अंदरि नमाज़ पढ़नि पिया। अबू जहल वारा जेके बि सरदार हुया इहे सभु आया। इन उठ जी ओजरी खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो नमाज़ में सजदे में विया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां उछलियो। पैगम्बर जी तौहीन जिन काफ़रनि कई। अब्दुल्ला बिन मसूद फरमायो इंतिहाई कमज़ोर हुयासीं, छा था करे सघूं। पोइ अल्लाह जे नबी जे मथां बीबी फ़ातिमा तो ज़हरा आई। उन उहा ओजरी परे करे ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे साम्हूं दुआ घुरी। अल्लाह जे नबी दुआ घुरी, या अल्लाह हिननि खे मौत ॾे। अल्लाह ताला या अल्लाह हिननि खे हिदायत, या अल्लाह या हिननि खे बुरो मौत ॾे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला फरमायो जंग बदर जे अंदरि जॾहिं काफ़रनि जा सरदार मरिया, कुझु टाइम खां बाद में एतिरी त गर्मी हुई जो उन्हनि जे लाशनि जे अंदरि इंतिहाई बदबू शुरू थी वई। मूंखे यकीन थियो हरम में जेकी नबी दुआ घुरी अल्लाह जे नबी जी उहा दुआ क़बूल थी वई। अल्लाह ताला काफ़रनि खे नाकाम करे ॾिनो। इन खां बाद में जंग जो मंज़र पंहिंजे जीअं जो उरूज ते पहुतो, बुलंदी ते पहुतो, साहब जा कुझु हालत साम्हूं आया। इन जंग जे अंदरि काफ़र जेके मरिया, मां पहिरियों ॻाल्हि मोटायां थो, 70 काफ़र मरिया, 70 काफ़र शहीद थिया, 70 काफ़र क़ैद थिया, 70 मरी विया। मुसलमान साहबा 14 कुल इन जे अंदरि शहीद थी विया, यानी 14 थोरी तइदाद आहे। काफ़रनि खे वॾो धचको अची वियो ऐं हिकु ऐलान थियो त मुसलमान हिन टाइम पावर में आहिनि। पोइ साहबा पंहिंजो हाल बयानु कयो। साहबा पंहिंजी कैफ़ियत बयानु कई जंग बदर में जीअं असां लथासीं। पोइ असांजा ॾाढो असांजा रिश्तेदार आया। हज़रत मसअब बिन उमेर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मुंहिंजा 2 भाइर जंग बदर जे अंदरि आया ऐं मुंहिंजे भाइरनि जो मुंहिंजे आम्हूं साम्हूं टकर थियो त भाउ जे लाइ त दिलि वॾी नरम हूंदी आहे। हिन ज़माने में कोई आहे अहिड़ो मुस्लमान? आहे को? भले भाउ गैर मुस्लिम हुजे, उनजे मथां तलवार न खणी सघंदो, उनखे मारे न सघंदो, उनखे क़तल न करे सघंदो। छाजे करे
चवंदो हे कमु मूंखां चढ़ियल आहे सफ़ा, मां कीअं क़तलु कयां हिन खे। मसअब बिन उमैर रज़ी ताला अन्हु मुस्लमान थिया आहिनि, जंग बदर जे अंदरि लथा आहिनि, ऐं पोइ फरमायूं त मुंहिंजा ॿ भाइर जंग बदर जे अंदरि मुंहिंजे साम्हूं आया ऐं उन्हनि मुंहिंजे मथां वार कयो, मां बि उनजे मथां वार कयुमि। ऐं पोइ फरमायूं त हिकु भाउ खे मां उन टीम में क़तलु कयुमि, उन टीम माण्हू खे क़तलु कयुमि। ऐं ॿियो भाउ दौड़ लॻाए मूंखां भॼणु शुरू कयईं त अंसारी साहिबी हुनजे आड़ो बीठो हुयो। मां हुनखे वॾे आवाज़ में आवाज़ ॾिनमि, ए अंसारी साहिबी, इन बंदे खे त पकड़जांइ, इन बंदे खे पकड़जांइ, इहो वॾो मालदार आहे, इन जो पीउ वॾो मालदार आहे, इन जी माउ वॾी मालदार आहे, जेकॾहिं इन खे क़ैद कई वॾी रक़म मिलंदी। हे केरु आहिनि? हे साहब आहिनि। पंहिंजे भाइरनि खां, पीउ खां, माउ खां वधीक जेकॾहिं मुहबत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। अॼु असांजो हिकिड़ो पेरु दीन जे अंदरि त आहे, पर असांजो ॿियो पेरु दीन खां ॿाहिरि बि आहे। जेकॾहिं शरीअत जे मामले में मुंहिंजो पीउ थो अचे, शरीअत जे मामले खे मां पोइ ते कंदुमि, शरीअत जे मामले में मुंहिंजी माउ थी अचे, अच्छा पीउ खे मां अॻिते कंदुमि, शरीअत खे मां पोइ ते कंदुमि, शरीअत जे मामले में माउ थी अचे, शरीअत खे मां पोइ ते कंदुमि, माउ खे मां अॻिते कंदुमि। ॿाहिरि था अचनि, शरीअत खे मां पोइ ते कंदुमि, ॿाहिरनि खे मां अॻिते कंदुमि। छाजे करे? अबो नाराज़ न थी वञे, माउ नाराज़ न थी वञे, ॿाहिरि नाराज़ न थी वञनि। अरे इंसानो, का ॻाल्हि हुई साहबा जे अंदरि, को ज़रूरत हुई साहबा जे अंदरि, को मक़ाम हुयो नबी जे शागिर्दनि जे अंदरि, जंहिंजे बारे में अलाह बार बार फरमायो मां राज़ी थी वियो आहियां। अलाह ताला उन जी दिलि जी क्वालिटी खे चेक कयो, अलाह ताला फौरी तौरु उन जी दिलि खे ॾिठो। अलाह ताला ॾिठो त इन जी दिलि जे अंदरि पीउ जी मोहबत एतिरी न आहे, साहबा जी दिलि जे अंदरि माउ जी एतिरी मोहबत न आहे, साहबा जी दिलि जे अंदरि इन्हनि जे भाइरनि जी एतिरी मोहबत न आहे, घरवारी जी मोहबत न आहे, औलाद जी मोहबत न आहे। मोहबत आहे त अलाह उनजे रसूल जी आहे। मसअब बिन उमैर फरमाद, मां पंहिंजे भाउ खे हिकिड़े खे क़तलु कयुमि ऐं ॿिए खे क़ैद कराए छॾियुमि। हिकु ॿियो साहबी हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन फरमायो त जंग बदर जे अंदरि तमामु काफ़िरनि सां क़िताल हलियो, काफ़ी काफ़िरनि खे मां क़तलु कयुमि, पर हली करे ज़माने जो वक़्तु मूंखे हिकु वॾे इम्तिहान में विझी छॾियो। हिकु अहिड़ी मुंहिंजे लाइ घड़ी साम्हूं आई जो मां आज़माइश में पइजी वियुमि। उहा कहिड़ी? जो साम्हूं ॾिठुमि त पंहिंजो सॻो पीउ बीठो आहे, साम्हूं क़तल जे लाइ साम्हूं पीउ बीठो आहे, जंहिं पीउ जे नुतफ़े खे मां पैदा थियल आहे, जंहिं मुंहिंजी पालना कई आहे, पर पीउ काफ़िर आहे। मूंखे हैरानगी लॻी। मुंहिंजे लाइ फ़ैसिलो करणु इंतिहाई थोरो टाइम वधो, फ़ैसिले लाइ मूंखे टाइम ई न हो त मां छा फ़ैसिलो कयां। हिकिड़े पासे इस्लाम खे बचायां, हिकिड़े पासे रसूल खे ॾिसां, या ॿिए पासे पीउ खे ॾिसां। वरी मां कश में अची वियुमि। पर ए दुनिया जा इंसानो, ए सिंध वारो, तव्हांखे ॿुधाए पियो अब्दुल्ला बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु, फरमायो मां फ़ैसिलो त उन टाइम ई कयुमि। ए साहबी रसूल ॿुधाए तूं कहिड़ो फ़ैसिलो कयो? चए फ़ैसिलो त मां उन टाइम ई करे छॾियुमि। मां अबे जी गर्दन खे उॾाए छॾियुमि, मां अबे जी गर्दन खे, अबो काफ़िर आहे पर आहे कंहिंजे मुक़ाबले में? आहे रसूल जे मुक़ाबले में। तलवार खणी करे निकितो आहे मोमिननि जे तरफ़ां, मोमिननि खे क़तलु करण जी तरफ़ां ऐं कुफ़ुर खे बुलंदी ॾियण जी तरफ़ां। ए इंसानो, तव्हांखे इल्म में थियणु खपे। मां अबू उबैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु छा कयुमि? अबे जी गर्दन खे उॾाए छॾियुमि। हे मामिलो बयानु करणु सवलो, तव्हांजे लाइ ॿुधण लाइ सवलो। इहो मंज़रु जेकॾहिं बदर जे मैदान में लही करे हलूं ऐं उहो मंज़रु असांजे साम्हूं अचे, इंतिहाई मुश्किल। हे छा आहे? हे ईमान आहे, हे ईमान जी सिफ़ात आहे, हे ईमान जी बुलंदी आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, इन ई जंग बदर जे अंदरि तमामु रिश्तेदारनि जे साम्हूं आया। मां सम्झां थो हे अल्लाह जो हिकिड़ो निज़ाम हुयो। साहबा जे ईमान खे बयानु करण जे लाइ अल्लाह ताला ई इन जा रिश्तेदार इन जे आम्हूं साम्हूं आंदा। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मुंहिंजे आॾो त मुंहिंजो मामू आयो, मुंहिंजो मामू मूंखां उमिरि में वॾो, पर आहे केरु काफ़िर आहे। कंहिं क़िस्म जो कोई हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मां ख़्यालु न कयोमांसि।
छाजे करे मां ॾिठुमि त काफ़र आहे, ॾिठुमि त असां मुस्लमान आहियूं, रसूल जे मुक़ाबले में जेको ईंदो कंहिं क़िस्म जो कोई असां हुनखे वेलो न ॾींदासीं, कोई बि असां वेलो न ॾींदासीं। ऐं अहिड़ी तरह हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो त काफ़ी ज़मानो गुज़रियो, जंग बदर गुज़री वई, जंग बदर मामिलो ई क्लियर थी वियो। पोइ हिकु मरतबे मुंहिंजो पुटु मुस्लमान न थियो, अब्दुर्रहमान, जेको कुझु टाइम खां बाद में मुस्लमान थियो, जंग बदर जे अंदरि मुस्लमान न हुयो। बाक़ी कुझु टाइम खां बाद में अबू बकर सिद्दीक़ जो पुटु अब्दुर्रहमान मुस्लमान थियो, साहबी रसूल थियो। फरमाए हिकु दफ़े मूंखे चई त ए अबू बकर, जंग बदर जे अंदरि जीअं जो तव्हां बि लथो त मां बि लथुमि, पर काफ़ी जेको आहे मौक़नि ते तूं मुंहिंजे तलवार जे हेठां आई। कंहिंखे फरमाइनि था? अबू बकर पीउ खे फरमाइनि था, काफ़ी मरतबा ए अबा तूं मुंहिंजे तलवार जे हेठां आई, पर मां छा कयुमि, मां पीउ सम्झी करे तोखे छॾे पियो हर मौक़े ते, हर मौक़े ते तोखे अबो सम्झी करे त मुंहिंजो पीउ आहे, मां तोखे छॾे पियो ॾियां। त अबू बकर सिद्दीक़ फरमायो त अच्छा तूं पीउ सम्झी करे मूंखे छॾे पियो ॾे न, पर जेकॾहिं मुंहिंजी तलवार जे हेठां तूं अची मुंहिंजो पुटु अब्दुर्रहमान, मां छा कयां, कंहिं क़िस्म जो पुटु सम्झी करे तमीज़ न कयां, गर्दन ई उॾाए छॾियां या छाजे करे असांखे ज़्यादा महबूब, ज़्यादा अज़ीज़ जेकॾहिं कोई आहे, रसूल जी ज़ात आहे, रसूल जी ज़ात आहे। हे सहाबा जो ईमान आहे, हे सहाबा जी कोशिशि आहे। इन जंग खां बाद में इस्लाम पावर में अची वियो, ताक़त में अची वियो। त हे इंसानो, इस्लाम जो क़दुरु करे वठो, इस्लाम जो क़दुरु करे वठो। इस्लाम जेको आहे ईअं आसानी सां तव्हां वटि न पहुतो आहे। हे रोज़ा, हे नमाज़, हे हज, हे असां वटि इहे आसानी सां न पहुता आहिनि। इन जे लाइ साहबा खे वॾी मुशक़त खणी पई आहे। जंग बदर जो मैदान नथा असां तसवुरु करे सघूं, असांजे तसवुर खां ॻाल्हि ॿाहिरि आहे, इंतिहाई ॻाल्हि ॿाहिरि आहे। जो इन जे करे न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार फरमाईंदा हुया त मुंहिंजा जेके बि साहबा जंग बदर जे अंदरि जंहिं एंट्री कई, जेके दाख़िल हुया, इन खां पोइ जेके बि जंग जे अंदरि शरीक थिया आहिनि, पर अल्लाह हिकिड़ो मक़ाम बयानु कयो आहे, अल्लाह हिकिड़ी हद बयानु कई आहे। अल्लाह ताला फरमाए थो, ए मुंहिंजा हबीब, बदर वारनि जी त ॻाल्हि ई ॿी आहे, बदर वारनि जो त मिसाल ई पंहिंजो आहे। छाजे करे हे उन टाइम नबी सां हथ में मिलाए करे बीठा, हे उन टाइम नबी सां कुलो कुले में मिलाए करे बीठा, जंहिं टाइम कोई कुलो मिलण वारो हुयो ई न। हिन उन टाइम साथ ॾिनो जंहिं टाइम हिन जी तादाद बिल्कुलु घटि ऐं काफ़रनि जी तादाद तमामु वॾी उरूज ते। ऐं जॾहिं इस्लाम ताक़त में आयो, पोइ त तमामु मुस्लमान थींदा विया, पोइ साहबा थींदा विया। हालांकि उन्हनि जो बि वॾो मक़ाम आहे, उन्हनि जो बि वॾो मक़ाम आहे, पर साईं बदर वारनि जो मिसाल ई पंहिंजो आहे। यादि थियणु खपे बदर जे अंदरि कहिड़ा कहिड़ा साहबा आहिनि। अबू बकर बि आहे, बदर जे अंदरि हज़रत उमर बि आहे, बदर जे अंदरि हज़रत उस्मान बि आहे, बदर जे अंदरि हज़रत अली साईं बि आहे। हे कहिड़ा साहबा जंहिंजे बारे में अल्लाह ताला हर हिकु मक़ाम ते फरमायो रज़ी अल्लाह ताला अन्हुम। मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहियां त साहबा जी जेसिताईं असां हिस्ट्री खे न पढ़ंदासीं, साहबा जे वाक़िअनि खे असां न पढ़ंदासीं, कोई मुस्लमान बहादुर नथो थी सघे, न थींदो। कोई मुस्लमान बहादुर न थींदो। कोई मुस्लमान चवे मां बहादुर आहियां, दीन उन में आहे ई न, साहबा जी सीरत उन पढ़ी न आहे, क़ुर जी हिस्ट्री उन पढ़ी न आहे, कोई मुस्लमान बहादुर न थी सघंदो। छाजे करे इंसान बहादुर थींदो आहे, इंसान बहादुर थींदो आहे छाजे करे साहबा जी जॾहिं हिस्ट्री पढ़ंदो आहे, जॾहिं नबी जो मक़ाम पढ़ंदो आहे, जॾहिं क़ुर जे तफ़सीर खे ऐं तर्जुमे खे पढ़ंदो आहे, पोइ हिनखे ख़बर पवंदी आहे त दुनिया जी ज़िंदगी एतिरो वैल्यू नथी रखे। जेकॾहिं दुनिया जी ज़िंदगी करे मूंखे अल्लाह थो मिली वञे त मुंहिंजी ज़िंदगी पूरी हली वञे। असां नमाज़ पढ़े जी ॻाल्हि आहे, नमाज़ अलॻि फ़र्ज़, रोज़ा अलॻि फ़र्ज़, इनखे त मुस्लमान अदा कंदे इंतिहाई क़ीबाइनि था। नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, इनखे अदा कंदे तमामु घणा मुस्लमान कोताही कनि था। ऐं जेकॾहिं असां इस्लाम जो हिकु फ़रीज़ो बयानु कयूं, जंहिंखे मां ॿुधायां त जिहाद,
लॻे थो तव्हां सां गॾु मां बि मस्जिद खां भरी वञा। हा, तव्हां सां गॾु मां बि जेको आहे मस्जिद खां, जेकॾहिं कोई हुकुम करे साईं अचो हाणे हलूं था जिहाद ते, त पोइ मां सम्झां थो असां चवंदा असां भई घरनि में जेको आहे बहितरियूं। और हिकिड़े हर मां ॻाल्हि कई न, यार शहादत जो मक़ामु तमामु वॾो आहे, ऐं हक़ीक़त में शहादत जो मक़ामु तमामु वॾी जेको आहे फ़ोक़ियत रखे थो, वॾी फ़ज़ीलत रखे थो। जो अल्लाह ताला उन सां केतिरो मुहबत करे थो, जेको अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ कुफ़ार सां क़िताल करे ऐं इस्लाम खे फैलाइण जे लाइ कुफ़ार सां जिहाद करे, त शहादत जो वॾो मक़ामु आहे। जो तमामु हदीसूं उन जे बारे में आयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अञा शहीद जो खून ज़मीन ते एड करंदो न आहे, शहीद जो खून ज़मीन ते किरंदो न आहे, अल्लाह ताला पहिरियों उनखे पंहिंजो दीदार कराए छॾींदो आहे। हे शहादत मक़ाम कंहिं बंदि जो न चई शहादत जो ॾाढो मूंखे तमन्ना आहे, ॾाढो शौक़ु आहे, पर छा कयां, उहे जेके अॻिला ज़ालिम आहिनि न ज़ालिम, उहे जान सां मारे था छॾनि, हो मुंडी कटे था छॾनि। शहादत जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे, पर अॻिले जेकॾहिं बंदनि खे असां ॾिसूं था काफ़रनि खे, उहा जान खां ई असांखे उॾाए था छॾनि। तव्हांजा ॿार दोस्तो, हे सभु मरल आहे, हे सभु मरल आहे असांजा आॾो दीन जी कमज़ोरी जा, नमाज़ में सुस्ती जा, रोज़नि में सुस्ती जा, तरावी नमाज़ में सुस्ती जा, इहे मरल आहे छाजे करे आया? जॾहिं असां इस्लाम खे हिकु नॉर्मल शइ सम्झोसीं, पंहिंजे कारोबार खे, पंहिंजी तिजारत खे वॾी को शइ सम्झणु लॻियासीं, त इन जे करे इहे फॉल्ट असांजे अंदरि इंतिहाई ज़्यादा ईंदा विया। असां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि जेके मुस्लमान रोज़ो नथा रखनि, जेके पहिरें रोज़े में वॾी तादाद में शिरकत में, पहिरें रोज़े में तमामु ज़्यादा शिरकत कंदा, ॿिए रोज़े में टे में, असां सॼी ज़िंदगी ईअं बयानु कंदा रहूं, इन जी तादाद एतिरी हूंदी, पहिरें रोज़े ते मुस्लमान जी मस्जिद भरिजी वेंदी, ॿिए ते भरिजी वेंदी, टे ते, ऐं इहो माहौल ईअं हलंदो रहंदो। पोइ तेसि ताईं तव्हां मुस्लमाननि जे अंदरि चेंजिंग न ईंदी, जेसि ताईं तव्हां मुस्लमान साहबा जी ज़िंदगी, इस्लाम जी हिस्ट्री खे पंहिंजी अखियुनि सां पढ़ंदव न।